सिंध जी सुञाणप सकाफ़त ऐं तारीख़ जो सभ खां अहम उहिञाण सिंधु दरिया आहे। रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण दरियाहनि जे आलमी ॾिहाड़े ते सिंधु दरिया बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेको हिन ख़िते जी सुञाणप आहे। सिंधु दरिया जितां शुरू थिए थो, जिते ख़तमु थिए थो, इंडस वैली उन जी पैदावार आहे। सिंधु दरिया जे पेट मां सिंधु माथिरी जनमु वरितो आहे। इन करे असीं चवंदा आहियूं त सिंधु माथिरी जी सुञाणप सकाफ़त ऐं तारीख़ जो सभ खां अहम उहिञाण सिंधु दरिया आहे। सिंधियुनि लाइ ही दरिया सिर्फ़ु पाणीअ जो वहिकिरो न, पर ज़िंदगी, तहज़ीब, मुइशत ऐं रूहानियत जो सरचश्मो रहियो आहे। क़दीम दौर खां वठी जदीद दौर ताईं सिंध जे समाज, अदब ऐं तारीख़ में सिंधु दरिया खे मरकज़ी हैसियत हासिल रही आहे। इंसानी तारीख़ जे अज़ीम तहज़ीबुनि मां हिकु तहज़ीब, सिंधु माथिरी जी तहज़ीब, सिंधु दरिया जे किनारनि ते जनमु वरितो, जेका 3000 खां 2500 क़िबल मसीह जे विच में पंहिंजे उरूज ते हुई। हिन तहज़ीब जा अहम शहर मोहनजो दड़ो, हड़ापा, आमरी ऐं ॿिया सवें शहर ऐं वसंदियूं आहिनि। आसारे क़दीमा जी खोटराइनि मां मालूम थियो आहे त इन्हनि शहरनि में बाक़ाइदे तौर ते रस्ता, नेकाल जो निज़ाम, अनाज जा गुदाम ऐं वापार जा मरकज़ मौजूदु आहिनि। इहे सभु तरक़ियूं सिंधु दरिया जे पाणी ऐं ज़रख़ेज़ ज़मीन जे करे मुमकिन थियूं। सिंधु दरिया सिंध जी न सिर्फ़ु सुञाणप आहे, पर हिन सॼे बर सगीर जी सुञाणप आहे। क़दीम फ़ारसी ऐं यूनानी ज़रियनि मुताबिक़ सिंधु, हिंद, इंडस, इंडिया हिकु ई नालो आहे। सिंधु दरिया मां हिन सॼे खिते ते नालो हिंद पियो, इंडस पियो, इंडिया पियो। हिन सॼे खिते जंहिंखे बर सगीर कोठियो वञे थो, इन सिंधु दरिया तां पंहिंजो नालो हिंद ऐं इंड हासिलु कयो। यूनानी तारीख़दान हीरोडोटस पंहिंजे तारीख़ किताबनि में सिंधु दरिया जो ज़िक्र कयो आहे, जॾहिं त यूनानी सफ़ीर मेगाथेंस पंहिंजी किताब इंडिका में हिन इलाइक़े जी जोग्राफ़ी ऐं दरिया बाबति तफ़सीली बयानु कयो आहे। इस्लामी दौर में मशहूरु आलम अल बैरूनी बि पंहिंजी किताबुल हिंद में सिंधु दरिया जी जोग्राफ़ी ऐं मुआशी अहमियत बयानु कई आहे। सिंधु दरिया सिंधी शाइरी, लोक अदब में अहम अलामत तौरु मौजूदु आहे। सिंधी शाइरनि हिन दरिया खे मुहबत, जिदोजहद, आज़ादी ऐं ज़िंदगी जी अलामत तौरु पेश कयो आहे। अज़ीम शाइर शाह लतीफ़ पंहिंजी शाइरीअ में सिंधु दरिया ऐं उन सां लाॻापियल लोक किरदारनि जो घणो ज़िक्र कयो आहे। संदसि शाइरी दरिया जी चौधारी फिरे थी। संदसि शाइरीअ में दरिया ज़िंदगीअ जे इम्तिहान इश्क़ जी अलामत बणिजी ज़ाहिर थिए थो। शेख अयाज़ जी शाइरी जदीद सिंधी शाइरीअ में सिंधु दरिया अहम मौज़ू रहियो आहे। सिंध जे मशहूरु शाइर शेख अयाज़ पंहिंजी शाइरीअ में सिंधु दरिया खे सिंध जी सुञाणप ऐं आज़ादीअ जी अलामत तौरु बयानु कयो आहे। शेख अयाज़ चवे थो त सिंधु तुंहिंजो वहिकिरो असांजे रत जीअं आहे, जेको असांजे रॻुनि में ड्रोड़े थो, हमेशह ज़िंदा रहंदो। हीअ शाइरी सिंधी क़ौम ऐं दरिया जे विच में जज़्बाती लाॻापे खे ज़ाहिर करे थी। सिंध जी मुइशत घणो करे सिंधु दरिया ते दारोमदार रखे थी। ज़रायत लाइ पाणी, मच्छी मारणु, वापार ऐं आमदरफ़्त, इहे सभु शयूं सिंधु दरिया सां लाॻापियल रहियूं आहिनि। बरतानवी दौर में सिंधु दरिया ते आबपाशी जो वॾो निज़ाम क़ाइमु कयो वियो, जंहिंखे इंडस बेसिन इरिगेशन सिस्टम डेवलपमेंट चयो वञे थो। अॼु बि दुनिया जो सभ खां वॾो आबपाशी निज़ाम शुमार कयो वञे थो। सिंधियुनि लाइ सिंधु दरिया सिर्फ़ु मुआशी अहमियत नथो रखे, पर सकाफ़ती ऐं रूहानी हैसियत पिणु रखे थो। केतिरनि ई लोकगीतनि, मेलनि ऐं रवायतुनि में सिंधु दरिया जो ज़िक्र मिले थो। सिंधी माण्हू हिन दरिया खे मुहबत सां सिंध जी मआब चवंदा आहिनि, सिंध जी अमड़ बि चवंदा आहिनि, सिंधु नदी। सिंधु दरिया सिंधी तारीख़, तहज़ीब, अदब ऐं मुइशत जो मरकज़ रहियो आहे। सिंधु माथिरी जी तहज़ीब खां वठी जदीद सिंधी समाज ताईं ही दरिया सिंधी माण्हुनि जे ज़िंदगीअ सां गहरो तालुक़ रखे थो। सिंधी अदब, शाइरी ऐं तारीख़ में सिंधु दरिया हमेशह हिकु अहम उहिञाण तौरु मौजूदु रहियो आहे ऐं मौजूदु रहंदो, असांजी सुञाणप रहंदो।
अवां जी वॾी वॾी महिरबानी।